बाबू साहब रेल जा लेट आहे छा? हाँ, अधु कलाक लेट आहे। अधु कलाक कॾहिं अधु कॾहिं कलाक लेट हिते त सभई लेट। अचर हेॾे त अचिजां। अलाए साहब ॿुधी वरितो अलाए छा। जी बाबू साईं। अचर पाण खे चिताए ॾिठो अथई छा त आफ़ी में तुंहिंजी हालत करे छॾी आहे। अड़े इन किने नशे खां मुड़ी नथो। छा कयां बाबल साईं, पिट जो पियल आहे, घणे छॾण जी मौलाठ उजाड़े कयांसि थो, पर कारीअ तां पेर साहब खजे ई नथो।